आत्मनिर्भर बनाना है। कवि सर्वेश्वर दयाल सक्सेना ने लिखा है, देश का कागज पर बना नक्शा नहीं होता। हम मन में उमंग हो कि हम छोटे चाहे बड़े मुल्क के हो, लेकिन हम आजाद है। पूरा देश ऐसा ही आज जश्न मना रहा है, और जश्न में जश्न जो आज है हमारे माता रुक्मणी दी का, हम कितनी महिमा करें फिर भी कम है। इस बार आजादी का 75 वाला जश्न अपनी मातृभूमि के लिए हमारा पुनर्समर्पण। हर घर तिरंगा, हर घर तिरंगा। भारत माता की जय, भारत माता की जय। माता तेरी तो खांबा जगुरा, तू छपर तू छा आंख बाड़ो कहाँ, जो मालूम सबकी तो के शास जगाए चवणियो। ज़बान ऐं लेखणीअ खे कहिड़ी ताक़त जो चई ऐं लिखी सघे। इन ज़बान खे ताक़त न आहे जो माता रुक्मणी दी जो मां कुझु वर्णन करे सघां। चई लिखी सघे, पर मां लिखण खां सवाइ रही न सघंदी आहियां। मां लिखण वेंदी आहियां त मुंहिंजी राति पूरी थी वेंदी आहे। 8 पेज थी जाए, 8 पेज भरिजी वेंदा अम्मा देवी, बाबा देवी, बेसब्र बेशुक्राई असांजे जीवन जा ॿ पासा आहिनि। ऐं थी सके तो जेके इंसान ज़ात जे जीवन में घड़ियाल जे कांटन वांगुर ही हमेशा फिरंदा रहंदा आहिनि। हमेशा फिरंदा रहंदा आहिनि। शुक्र लफ़्ज़ जे इंसान खे चवंदा आहिनि हरदम शुक्र में करणु घुरिजे। इहो असांजी माता रुक्मणी देवी जो मंत्र आहे। शुक्र करे जीअंदा त सदाई शुक्र में ही हलंदा। शुक्र लफ़्ज़ जी महिमा भी वॾी आहे। हर एक इंसान जे वस जी ॻाल्हि न आहे त ईश्वर जे ॾिनल हर ख़ुशी सुखनि जी शुक्र करियूं ऐं असां कुदरत जा थोरा मञूं। इहो सभु कुझु माता रुक्मणी देवीअ शुक्र कयो। ऐं अॼु असां सभई हिते जंहिंजे करे गॾु थिया आहियूं, तव्हां सभु पाण सम्झो था माता रुक्मणी जो असली मंत्र हो, पहिरीं सभ जो भलो पोइ असांजो भलो। इहो मंत्र खणी जे ज़िंदगीअ में हर कोई हले त कॾहिं कंहिं मां नफ़रत कॾहिं पैदा ई न थींदी। नफ़रत त मन मां निकिरी वेंदी ऐं अभिमान भी निकिरी वेंदो। ख़ाली शुक्र कयो ऐं भलो कयो। जंहिंखे नानक शाह जी ओट तंहिंखे लॻंदी न काई चोट। जंहिंखे नानक शाह जी ओट तंहिंखे लॻंदी न काई चोट। सवे बैरी वरन लखे दुश्मन तरन, सवे बैरी वरन लखे दुश्मन तरन। जंहिंखे नानक शाह जी ओट, जिन बाणी गुरन जी पढ़ी प्रेम सां, प्रेम सां। जिन बाणी गुरन जी पढ़ी प्रेम सां, प्रेम सां। तिन दर्शन गुरन जो कयो नेम सां, नेम सां। छो न माणी दो मज़ा, सदा माणी दो मज़ा। तंहिंखे वाह गुरूअ जी ओट, सवे बैरी वरन लखे दुश्मन तरन। जंहिंखे नानक शाह जी ओट। कॾहिं कॾहिं परमात्मा किन ख़ासि आत्माउनि खे हिन दुनिया में लोक कल्याण लाइ मोकिलींदो आहे। कॾहिं कॾहिं जॾहिं कुझु स्वर्ग में अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं उन मां हिकु असांजी माता रुक्मणी देवी जंहिं ॾींहुं इहे आत्माऊं ईंदियूं आहिनि या वेंदियूं आहिनि, उहो ॾींहुं ख़ासि बणिजी पवंदो आहे। उहो अमर बणिजंदो आहे। नारी शक्ति हिकु नई राह ॾेखारे असांखे रस्तो ॾेखारियो। जुग जुग जिए पर उपकारी, जुग जुग जिए पर उपकारी। मर्द हुजे तोड़ नारी में वारी जावा, मर्द हुजे तोड़ नारी में वारी जा, वारी 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 वारी। जुग जुग जिए पर उपकारी, जुग जुग जिए पर उपकारी। जग में जीवन सफल तेजो, पर उपकार में चित अजय जो। जस गाए
जिए परोपकारी, जुग जुग जिए परोपकार। परोपकार करण में दर्जो वॾो मिलंदो आहे। भाई कैसा निवड़ियत सां ॻाल्हाईंदासीं असां घटि थी न वेंदासीं। दर्जा कम नहीं होता परंतु और अधिक ऊंचा हो जाता है। तो जंहिं देश के पंहिंजे खां सरस बणायो गुलस्तान उनखे खिज़ा बि न मिटाए सघंदी। हीअ कुर्बानी जंहिं वटि आहे तंहिंजी क्षमा हमेशह भगवान की भक्ति करने से शायद हमें माँ न मिले। तुझो चंगी तरह भगवान की भक्ति करने से शायद हमें माँ ना मिले, लेकिन माँ की भक्ति करने से भगवान अवश्य मिलेंगे। लेकिन माँ की भक्ति करने से भगवान अवश्य मिलेंगे। जिंदगी में दो लोगों का ख्याल रखना बहुत जरूरी है। एक पिता जिसने तुम्हारे जीवन के लिए सब कुछ हारा दिया, और माँ जिसको तुमने हर दुख में पुकारा हो। माँ भूल गया मैं तुझको, तू अपना बना दे मुझको, तेरे दर्शन की माँ प्यास और न कोई मुझे जग में आस। मुझको एक सहारा तेरा और न कोई जग में तेरा। माँ तेरा निरंतर ध्यान करूं, मैं तेरी गुणगान करूं। सहने की शक्ति दो, सुख में कभी अभिमान न होवे। माँ तेरा निरंतर ध्यान करूं। है काल रात्रि कल्याणी, जो जोड़ से बने गरानी है। माँ कोई माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। बाबा जी संतर के माँ वेंती कंदुमि असांजी दीदी। तू कितनी अच्छी है